दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻवानी में ॾोहारियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन अलमीज़ान जे नतीजे में वधीक 6 ॾोहारियुनि हथियार फिटा करे पाण खे पुलिस हवाले करे छॾियो। बदनाम ॾोहारी आज़म सोलंकी मेहर में पुलिस वटि पाण मुरादो पेश थियो, जॾहिं त दादू में सीआईए पुलिस वटि 5 इश्तिहारी ॾोहारियुनि पाण खे कानून हवाले कयो। मेहरणी आसपास वारनि इलाइक़नि में चोरियुनि फुरनि ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस आदि ॾोहारी आज़म सोलंकी वलदराणो उर्फ फतेह मोहम्मद सोलंकी पाण खे एसएचओ मेहर सेक्शन तारिक हुसैन लाखेर वटि पेश करे गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जवाबदार आज़म सोलंकी ख़िलाफ़ मेहड़ राधण केनशाह नओं ॻोठ शाह पंजो ऐं थड़ी मोहबत थाणनि ते 16 केस दाख़िल हुआ ऐं हू काफ़ी अरसे खां पुलिस खे घुर्बल हो। ॿिए पासे मख़तूम बिलावल फुलजी विलेज ऐं जोही जे इलाइक़नि में सरगर्म फोरू गैंग जे 5 मेंबरनि सीआईए इंचार्ज इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली वटि गिरफ़्तारी पेश करे पाण खे कानून हवाले करे छॾियो आहे। सीआईए वटि सरेंडर कंदड़नि में ॾोहारी अकबर उर्फ अकू जमाली, फारूक जमाली, गुलाम हुसैन जमाली, अलहवरायो जमाली ऐं असलम जमाली शामिल आहिनि, जेके मोटरसाइकिल चोरी फुर ऐं गैर कानूनी हथियार रखण समेत ॿियनि ॾोहनि में मुलविस हुआ, जिन ख़िलाफ़ दादू ऐं जोही तालकनि जे थाणनि में केतिरा ई केस दाख़िल हुआ। जॾहिं त हिन सरगर्म गैंग जा 3 मुख्य जवाबदार मुर्तज़ा जमाली, अब्दुल्ला कमरानी ऐं मेहर जमाली अॻु में ई पुलिस ऑपरेशन दौरान गिरफ़्तार थी चुका आहिनि। उन मौके ते डीएसपी मेहड़, एसएचओ मेहड़ ए सेक्शन ऐं सीआईए इंचार्ज ॿुधायो त दादू पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन अलमीज़ान कामयाबी सां जारी आहे। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी सिधी निगरानी हेठि हलंदड़ हिन ऑपरेशन जो मक़सद ज़िले में अमन क़ाइम करण ऐं ॾोहारियुनि जे नेटवर्क जो मुकमल ख़ात्मो करणु आहे। गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान जारी ऑपरेशन में केतिरा ई इंतहाई घुर्बल इश्तिहारी ऐं आदि ॾोहारी गिरफ़्तार या सरेंडर थी चुका आहिनि, जॾहिं त चोरी थियल सामान ऐं वॾी मिक़दार में गैर कानूनी हथियार बि बरामद कया विया आहिनि। दादू पुलिस अवाम जे सहकार सां ज़िले खे ॾोहनि खां पाक करण लाइ पुरज़म आहे। सरेंडर कंदड़ ॾोहारियुनि सां कानून मुताबिक़ बर्ताव कयो वेंदो, जॾहिं त जेके अनासर अमन अमान में ख़लल विझण जी कोशिश कंदा उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।